अहम ख़बर है, दादू की अदालत कत्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फोर्थ एडिशनल सेशन जज की अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार गुलज़ार पंवर खे उम्र कैद ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। केस में नामज़द 3 जवाबदारनि हुसैन पहोड़, अली असगर पंवर ऐं खमीसो जमाली खे ॾोह साबित थियण ते आज़ाद कयो वियो आहे। साल 2022 में खुदाबाद थाणे जी हद में झेड़े दौरान साहिब पंवर मारिजी वियो हो। लाइन ते मौजूद आहे दादू खां असद जतोई। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, फोर्थ एडिशनल सेशन जज दादू जी अदालत जवाबदार मथा कत्ल जो ॾोह साबित थियण ते खेसि उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार गुलज़ार वलद अनवर पंवर मथा खून जो ॾोह साबित थियण ते खेसि 5 लाख ॾंड समेत 25 साल उम्र कैद जी सज़ा जो हुकुम ॾिनो वियो आहे। केस में नामज़द 3 जवाबदारनि हुसैन पहोड़, अली असगर पंवर, खमीसो जमाली मथा ॾोह साबित न थियण ते खेनि आज़ाद कयो वियो आहे। यादि रहे त साल 2022 में खुदाबाद थाणे जी हद में झेड़े दौरान साहब पंवर मारिजी वियो हो। अहिड़ो ॾोह साबित थियण ते फाज़िल जज हसन अली कलवड़ जी अदालत तरफ़ां जवाबदार खे सज़ा ॿुधाई वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।